टे महीना अॻु प्यारे जो परणो कंदड़ फमीदा शहर जो वीडियो बयान साम्हूं अची वियो। सिंधड़ी मीरपुर ख़ास जे रवासण फमीदा शहर ॻोठ जे नौजवान कादिर शहर सां शादी करे मरण जे ख़ौफ़ खां कराची में रहाइश अख़्तियार कई हुई। 15 ॾींहं अॻु राजूनी ज़रिए खेसि वापसि ॻोठ घुराए ज़हर ॾेई मारियो वियो ऐं मौत खे आपघात जो रंग ॾिनो पियो वञे। जॾहिं त औरत वीडियो बयान में कुझु बि थियण जी सूरत में बिरादरी जे बासर करीम बख्शर ऐं ॿियनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। मां पंहिंजी रज़ामंदी सां गुलाम कादिर सां शादी कई आहे। अॼु असांखे फ़ैसिले लाइ घुराइनि पिया। अगरि असांखे कुझु थियो त हुनजो ज़िम्मेदार रईस करीम बख्श आहे ऐं गुलाम शहर, दीनो शहर, इस्माइल शहर, इसाक शहर, मौला बख्श नज़ीर। ॿिए तरफ़ क़त्ल कयल फमीदा शहर जे मुड़ुस कादिर शहर चयो आहे त फ़ैसिले जे बहाने ऐं कुझु बि न थियण जी ज़मानत ते संदसि घरवारी खे ॻोठ घुराए ज़हर ॾेई क़त्ल करे हाणे ख़ुदकुशी जो ड्रामो कयो वियो आहे। कारण जे इल्ज़ाम में ज़ाल खे मारण खां पोइ हाणे खेसि मारण लाइ ॻोल्हियो पियो वञे। सरदार असांखे राजूनी हिसाब सां घुराए चए फ़ैसिलो करे तव्हांखे राजूनी हिसाब सां क़ुर ते हथ रखी ज़िम्मो खणी माइटनि सां मिलाए तव्हांखे वापसी कराईंदुसि। उन बावजूदि 15 ॾींहंनि खां पोइ हिनखे ज़हर ॾेई घुटा ॾेई हिनखे मारे ऐं हाणे ख़ुदकुशी वारो रंग पिया ॾियाराइनि। उन में बयान बि छोकिरी जा आया आहिनि ऐं हाणे वरी मूंखे मारण जूं धमकियूं पिया ॾियनि। हुन अपील कई त हाजी सिंध DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास फमीदा शहर जे क़त्ल जो नोटिस वठी कातिरनि खे गिरफ़्तार करे खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk